रहीम शाह के हींअर हिते पेश कयो वियो हो उहो जेका हुन FIR कराई आहे इरशाद राजाणी ते उन FIR में हू हिते पेश थियो हुयो कोर्ट में पुलिस प्रोटोकॉल में हू हिते आयो आहे बख्तर गाॾी में हुनखे खणी आया आहिनि पुलिस सवे पुलिस जी नफ़री हुन सां गॾु आहे उहे हिते आया आहिनि असीं सभु हिते मौजूदु हुयासीं असांजे साम्हूं हिते आया आहिनि जेको FIR असांजी कटायल आहे इरशाद राजाणी जी जेका हुन ते FIR कटायल आहे जंहिंमें 780 जो हुन ते केस आहे उनजो हुननि अञा ताईं रिमांड कोन वरितो आहे पर जीअं जंहिं अंदाज़ में हिते रहीम शाह खे पेश कयो वियो आहे कोर्ट मां उन मां लॻे ईअं थो त रहीम शाह खे मुकमल प्रोटोकॉल हासिल आहे जंहिं अंदाज़ में हू हिते आयो आहे ऐं जंहिं अंदाज़ में हुन सां पुलिस गॾु आहे उन मां साफ़ ज़ाहिर थो थिए त हुनखे प्रोटोकॉल आहे ऐं हू थाणे में बि लाकअप न हूंदो। असां पुलिस जी इन रवैये जी सख़्तु मज़म्मत था कयूं ऐं असां IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खे इहा अपील था कयूं त हिन खे निगरानी में रखनि ऐं ॾिसनि त हिन खे लाकअप कयो थो वञे या नथो कयो वञे या हिन खे ईअं प्रोटोकॉल में उते कंहिं SHO जे कमरे में बेडनि तो संभालियो थो वञे। मला साहब तव्हां छा चवणा हीअं तव्हां मलिर कोर्ट में वेठा आहियो तव्हांजो हिन सॼे मामले छा मौक़िफ़ आहे? असांजे सिंध जे वारिस शहीद इरशाद रांझाणी जे क़ातिल खे जे अंदाज़ में मलिर पुलिस प्रोटोकॉल में बची आई आहे त महसूस थियो पियो त हीउ को सूबाई मिनिस्टर हुजे या वफ़ाक़ी वज़ीर हुजे। असां पुलिस जे ॿिटे मयार जी सख़्त तरफ़ सां मज़म्मत था कयूं ऐं सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि खे इहो वाज़े तौर ते पैगाम था ॾियूं ऐं सिंधी क़ौम सां वाइदो वचन था कयूं त जेसि ताईं हिन जलाद सिफ़त रहीम शाह खे जेको फाही ते न लटकायो वेंदो त सिंध जो को ॿार बचो ॿुढो हारी पोरियत नारी मज़दूर सुख सां न वेहंदो। असांजी जिदोजहद को हिकिड़े ख़ाली ने FIR ताईं न ई पर हीअ जिदोजहद जेको आहे हिन ज़ालिम जलाद खे फाही ॾियारण ताईं पंहिंजी जारी रहंदी ऐं मलिर कोर्ट जे सिंध परस्तनि खे जस्तो ॾियां जेके हिन क़ौमी गैरत जज़्बे तहत सिंध जे केस सां गॾु आहिनि। लोहाणा साहब तव्हां हैदराबाद मां कही आया आहियो ख़ासि तौर ते हिन केस लाइ तव्हांजो छा मौक़िफ़ आहे हिन मसइले ते? यकीनन हिकिड़ी माना निहायत ई दुखंदड़ ॻाल्हि आहे। शहीद इरशाद रांझाणी असांजो पर्सनल दोस्त बि हो न सिर्फ़ु मुंहिंजो पर्सनल दोस्त हो पर हू हिकिड़ो क़ौमी कारकुन बि हो सिंध जो माना लीडर हो। अॼु कल्ह खां वठी असां मुसलसल डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद हाई कोर्ट बार मुकमल तौर ते असां हड़ताल करायूं रैलियूं कढियूंसीं। तंहिंखां पोइ राति खां ई मोह या आकाश मल्ला इहो तय कयो त जीअं असांखे माना ख़बर पवंदी की मलिर जी पाणी ते पहुची वियासीं असांजो सिंध हुकूमत खां चीफ जस्टिस खां इहो मुतालबो आहे त अञा केस हले ई पियो तंहिंखां अॻु में ई जेके पुलिस जा मौक़ूफ़ अचनि पिया इहे यकीनन केस ते असरअंदाज़ थींदा। इन्हनि जो 100 मोटो नोटिस वठी हिनखे फौरी तौर ते रोकियो वञे ऐं जेतिरो जल्दी जे केस खे चालान करे ऐं जवाबदार खे माना लाह जे कटार में आंदो वञे। महिरबानी। नासिर साहब तव्हां मलिर बार जा एक्स जनरल सेक्रेटरी बि आहियो ऐं अॼु तव्हां हिन कोर्ट में मौजूदु हुआ ऐं तव्हां ॾिठो पिए त इरशाद रांझाणी जे क़ातिल खे इरशाद जे वारसनि तरफ़ां जेका FIR कटी वई आहे उन में रिमांड न वरितो वियो आहे। ऑलरेडी हिकिड़ी कटियल FIR में रिमांड न लाहियो वियो आहे। इन तव्हां छा चवणा? सर इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे वज़ीर आला सिंध जी स्पेसिफिक डायरेक्शन्स जे बावजूदि पुलिस पंहिंजी पुलिस गर्दीअ खां नथी पई मुड़े ऐं उन्हनि पंहिंजी पुलिस गर्दी जो इहो सबूत ॾिनो आहे जिन इहो महिलाफाइडली असां FIR कटराई आहे 105 जंहिंमें असां स्पेसिफिक रोल ॾिनो आहे ऐं टोटली असांजो वर्जन ई डिफरेंट आहे त असांजे हमराह खे जेको आहे इरशाद रांझाणी आहे उनखे प्री प्लान तरीक़े सां मर्डर कयो वियो आहे ऐं हिकिड़ी दहशत फैलाई वई आहे जंहिंजी असां 105 FIR दाख़िल कराए चुका आहियूं। पर असां कोर्ट में अॼु ॾिसी इहा जेका पुलिस गर्दी हिननि कई आहे उहो जेका 393 जी FIR आहे उन में 322 जो सेक्शन 8 कयो वियो आहे त हीअ क़त्ल बिल ख़ता आहे। हीअ क़त्ल बिल ख़ता न आहे हीअ हिकिड़ो प्री प्लान मर्डर आहे ब्रूटल मर्डर आहे जंहिंजे करे हिकिड़ो पैनिक क्रिएट थियो आहे मुआशिरे में हिकिड़ो ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे। उनखे जेको आहे 322 में कन्वर्ट करे पुलिस जेको आहे पंहिंजे ॿ टे भाइनि खे ऐं जेको आहे मुलज़िम खे शेल्टर ॾेई रही आहे। इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पुलिस पंहिंजी जेका आहे इहा रवैयो वज़ीर आला सिंध जी डायरेक्शन्स जे बावजूदि बि पंहिंजो पुलिस रवैयो चेंज न कयो आहे ऐं असां इनशाला हिन ते वज़ीर जेको आहे पाण में असांजी जेका कमेटी आहे उहा मुशावरती अमल हाणे जारी आहे असांजो। इनशाला असां हिन जो कोई न कोई तोड़ जेको आहे कढी ऐं जेको आहे इंसाफ़ ताईं रसाई इनशाला असां इंसाफ़ फराहम कराईंदासीं इन डिसीज़ जी फैमिली खे। मुंहिंजी मशवरी साहब तव्हां मलिर बार जा एक्स जॉइंट सेक्रेटरी बि रहिया आहियो ऐं अॼु तव्हां मलिर कोर्ट में इरशाद रांझाणी जे क़ातिल जी जेका रिमांड पेश कयो वियो आहे उन ते तव्हां मौजूदु हुआ। इन सॼे वाक़े ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? मौक़िफ़ चिटो आहे अयाज़ मलिर
जेको आहे सो मारवड़नि जो हिकिड़ो वतन रहियो आहे, जंहिंजे लाइ लतीफ़ लिखियो आहे त वाझाए वतन खे आऊं जे हितूं वियासि त गोर मुंहिंजी सुमरा कज पवारनि पार अड़े भुया ई जियास जे वञे मड़ मलीर ॾे। अॼु मलीर जा जोधा तव्हांजे सभु साम्हूं हुया, जेके तव्हांजा असांजा नौजवान वकील दोस्त आहिनि, सीनियर दोस्त आहिनि, लाइर आहिनि, सभु इन मामले ते ईअं कठे थिया आहिनि, ईअं उन्हनि जी जेको एक्टियो अज़मत जेको ॿधी जो उन्हनि कल्ह कारसाज़ खां वठी करे वेंदे राति थाणे ताईं FIR दाख़िल कराइण खां वठी करे वेंदे हिनखे जेको रिमांड ते पेश कयो, हालांकि कानूनी तौर इहो ग़लति आहे। तव्हां ॾिसो त पुलिस जो हिते हींअर त असांखे ॾिठो मयाल नज़र अची रहियो आहे ऐं आऊं मुकमली तौर सेटिस्फाई न आहियां पुलिस जी इन्वेस्टिगेशन मां, न ई उनजे हिननि तरीक़ेकार मां, न ई उनजे हिननि क़दमनि ते। जॾहिं हुन ते ATC जी FIR दाख़िल थियल आहे त हींअर ताईं उन ATC जी FIR में हुननि खे हींअर गिरफ़्तारी नाहे कयो वियो, जेका हुन FIR कटराई आहे शहीद इरशाद रांझाणी जे मथां, उनजो रिमांड खणी करे आया आहिनि। यार हीउ किथां जो कानून आहे, किथां जो इंसाफ़ आहे? मुंहिंजी हिन सोशल मीडिया जे तरफ़ां जेके असांजा सीनियर्स लायर्स आहिनि, जेके ज्यूरिस्ट आहिनि, जेके कानून खे तमामु गहराईअ सां सम्झनि था, उन्हनि खे आउं अपील कंदुसि त ख़ुदारा ही जेके असां सां अन्याय थियनि था, ही जेके असां सां नाहक थिए थो, इहो तव्हांजी असां सभिनी जी ख़ामोशी जे करे थिए थो। हीउ असांखे मौक़ो आहे त अचो त इन सॼे पुलिस जे इन कारे धंधे खे, पुलिस जी इन सॼी सरपरस्ती खे बेनिकाब कयूं ऐं हीउ जेको इन तरीक़े जा जेके रिमांड वठनि था, इहो गैर कानूनी तौर आहे, हिननि खे ATC में रिमांड वठणु घुरिजे। ऐं हिन सोशल मीडिया जे थ्रू ऑनरेबल चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब खां वठी करे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कंदो त ख़ुदा हिन जो सो मोटो नोटिस वरितो वञे ऐं हिन ते जुडिशियल इंक्वायरी कराई वञे।